सबीना थिएटर में मशहूर अदाकारा मीरा जे ड्रामे दौरान अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग, माण्हुनि में खौफ। फैसलाबाद जे फैक्ट्री एरिया में वाक़िए सबीना थिएटर में मशहूर अदाकारा मीरा जे स्टेज ड्रामे दौरान अणॼातल हथियारबंदनि पारां फायरिंग करण जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। इन सिलसिले में हद जे पुलिस मूजिबि मोटरसाइकिल सवार अणॼातल हथियारबंदनि सबीना थिएटर ॿाहिरां फायरिंग कई आहे ऐं फायरिंग दौरान थिएटर में मशहूर अदाकारा मीरा स्टेज ते मौजूद हुई। पुलिस मूजिबि अणॼातल हथियारबंद फायरिंग कंदा मौक़े तां फरार थी विया। जॾहिं त फायरिंग सबबि थिएटर में मौजूद माण्हुनि समेत आसपास जे इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत-हाल पैदा थी पई आहे। पुलिस मूजिबि फायरिंग सबबि थिएटर ॿाहिरां बीठल गाॾियुनि जा शीशा टुटी पिया, जॾहिं त को बि जानी नुक़सान नाहे थियो। अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त फैसलाबाद जे फैक्ट्री एरिया में वाक़िए सबीना थिएटर में मुल्क जे मशहूर अदाकारा मीरा जे स्टेज ड्रामे दौरान अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि पारां फायरिंग जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस मूजिबि हथियारबंदनि जी फायरिंग सबबि थिएटर में मौजूद माण्हुनि समेत आसपास जे इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत-हाल पैदा थी पई, जॾहिं त थिएटर जे ॿाहिरां बीठल कुझु गाॾियुनि जा शीशा पिणु टुटी पिया, जॾहिं त को बि जानी नुक़सान नाहे थियो।